शिकारपुर में पार्को ऐं तेल जी कंपनी पारां मुकामी माण्हुनि खे नज़रअंदाज करण खिलाफ़ हक़ूक़ ॾियो तहरीक जे सॾ ते रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एडवोकेट अली असगर पहोड़, मीर वली अल्लाह पहोड़, हाफ़िज़ अली हसन पहोड़, कारी कलीमुल्ला ऐं मोहम्मद इस्माइल आशारी जी अॻवाणी में पार्को खां डिप्टी कमिश्नर ऑफिस ताईं मोटरसाइकिलनि जी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाणियुनि चयो त पार्को इंतिज़ामिया मुकामी माण्हुनि खे मुकमल तौर नज़रअंदाज करे कानून जी भञकड़ी करे रही आहे। अॻवाणियुनि चयो त पार्को ऐं ॿियूं तेल जूं कंपनियूं गुज़िरियल केतिरई ॾहाकनि खां कमु करे रहियूं आहिनि, पर मुक़ामी ॻोठनि में को बि तरक़ियाती कमु नाहे कराए वियो, न ई वरी मुक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वियो आहे। हुननि चयो त तेल जी कंपनियुनि मुक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण बदिरां धारियुनि माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वियो आहे। हुननि सिंध हुकूमत ऐं वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त पार्को ऐं ॿियूं कंपनियूं ॻोठनि जा तरक़ियाती कमु कराइण ऐं मुक़ामी माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कनि, ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।